दोस्तों अस्सलाम वालेकुम। यकतारे हैं चपड़ीअ जो बेताज बादशाह आशिक मजबूर फनकार हुसैन उमराणी केर ऐं किथां जो आहे। छा हक़ीक़तन गुलाम हुसैन उमराणी ज़ानी ऐं शराबी आहे? छा सदफ बुटे सां वाक़ई गुलाम हुसैन उमराणी भॼी कोर्ट मैरिज कयो आहे? वीडियो शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जी तरफ़। फनकार गुलाम हुसैन उमराणी जो तालिक़ उस्ताद मोहम्मद बलोचिस्तान सां आहे। फनकारी खां अवल हू मुख़्तलिफ़ फ़िल्मुनि में अदाकारी कंदो रहियो। शुरूआत में यकतारे चपड़ीअ ॾुखायल सारी खेसि सालनि ताईं उरूज ते पहुचायो, जंहिं दौरान गुलाम हुसैन उमराणी सवें कामयाब गीत रिकॉर्ड कराया। लेकिन बाद में संदन ज़िंदगीअ जा बुरा लम्हा शुरू थिया। शराब में दुध हुजण जा वीडिया, सदफ बुटे सां भॼी शादी करण जा अफ़वाह, मथस ज़ानी ऐं शराबी हुजण जा इल्ज़ाम संदसि घर खां निकिरण खे माल करे छॾियो। वाज़े रहे त सदफ बुटे सां शादीअ जूं सिर्फ़ अफ़वाहूं हुयूं। हक़ीक़त में गुलाम हुसैन उमराणी सदफ बुटे सां शादी न कई हुई। ख़ैर, गुलाम हुसैन उमराणी पंहिंजे कयल ग़लतियुनि खे तस्लीम कंदे पूरे क़ौम खां माफ़ी वरिती। हिन वक़्त बि हू फनकारीअ सां वाबस्ता आहे, लेकिन हू हिन वक़्त यकतारे चपड़ीअ खां वधीक जदीद फनकारी कंदे नज़र ईंदो आहे।